पर यूसुफ जो हुस्न ॾिसी करे उन मिस्र जो औरतुन पंहिंजे हथनि जूं आङुरियूं कटे वेही रहियूं उनखे दर्द जी ख़बर कोन्हे ईज़ा जी ख़बर कोन्हे ऐं महबूब जो हुस्न जमाल छा आहे ख़ुदा जो क़सम लखा किरोड़ा यूसुफ जा हुस्न महबूब जे हुस्न जी मुझा मिठा दुआ कयो अल्लाह ताला हर आशिक के महबूब जो मीलाद मल्हानी ऐं सॼो महीनो छा पर पूरा 12 महीना महबूब जो मीलाद नियत मीलाद जी कर मुस्तफ़ा तशरीफ़ फरमा थींदी अल्लाह ताला का दुआ है अल्लाह रब्बुल आलमीन मुझो चवण तव्हां जो ॿुधण क़बूल फरमाए नमाज जो भी टाइम है अल्लाह ताला तव्हां के आबाद फरमाए जने महफिल सजाई आहे महफिल में असांजा दोस्त आया आहिनि परे का असांजो रेस जाम अलान रेस कमर अली खान भी तशरीफ़ फरमा थियो आहे महबूब जी सआदत आहे ऐं जिथे भी मीलाद थे तव्हां वीदा कयो आहे सआदत आहे वॾी गनीमत आहे ईअं सम्झो त मदीने जो साईं उते तशरीफ़ फरमा थींदो आहे आसा आका असां ग़ुलामनि खे पंहिंजे आस्थाने ते वॾी गनीमत आहे छो शब्बे कदर मिली मुस्तफ़ा जे सदके शब्बे बरात मिली मुस्तफ़ा जे सदके ईद उल फितर मिलो मुस्तफ़ा जे सदके ईद उल उज़हा मिली मुस्तफ़ा जे सदके रमज़ान मिलो नबी जे सदके ईमान मिलो रब मुस्तफ़ा जे सदके कुरान मिलो मुस्तफ़ा जे सदके पर रब रहमान भी मिलो मुस्तफ़ा लौला कलमा खलक़तुल अफलाक मुझा ढोलण तोखे पैदा न कया हां न आदम जो वजूद हुजे हां न मूसा जो वजूद हुजे हां न याया जो वजूद हां 1,24,000 नबी जो वजूद न हुजे हां जेकरे तू हसनैन करीम जो नालो पर लौला कलमा खलक़तुल रुबूबियत मुझा महबूब तोखे पैदा न कया त मां रब भी ज़ाहिर न हां मुझा सही हां बेशक मुजद्दिद अलसानी रहमतुल्लाह के तो चवे त जेकरे महबूब न हुजे हां त अल्लाह जी ज़ात के केर सुञाणे हां यो महबूब आयो जे असा के बुधायो त रब हकीकी आहे कायनात जो मालिक आहे अदा वो हकीकी मालिक आहे ओ जो दस असा के कह दिनो हसनैन करीम जे नाने दिसो हिलाल हराम शादियों मुरादियों ये सब मदीने वाले साईं जो करम आहे असा जे मथा जो महबूब आया तवा असा जा बेड़ा पार थी गया वमा तौफीक इल्ला बिल्लाह रब्बना आतिना फिद दुनिया